मिठा मानू मलूक चे पिया जन रोज डटा जेके कंदा घोर घटा से दुनिया तड़ छदे विया वो उन जे सिलसिले जी हिकु कड़ी आहे धरती टीवी पारां ऐं सिंध नेशनल नेशनल प्रेस क्लब तरफ़ां पर मेडिकल स्टोर ते बहाणी असांजो आंगूठो वञाई छो मेडिकल स्टोर ते ए महंगाई तुंजा ऐसा न हरदम पिया गायबा पेट सां पार गाॾीअ में खणी वञी साहुरे पहुचाए ए महंगाई तुंजा ऐसा न हरदम पिया गायबा पेट सां पथ ये मुंदब माटाना संदब धरण में की न क्यों की न लीखो मारुन के लाई दस जन खीर दुको धार आयो वा त चुगल जी छल जेल भजे जय मारूअड़न के मारायो वा सिंधी बलोच सोच त करियो देश पंहिंजे ते ध्यान बि धरियो हक पंहिंजो तो वञे पियो मरियो जे ॾाढ सां फिराक में निंड फिटाई ॾिसो चयो करे लतीफ़ चिटाई ॾिसो घणे कदुर घोट फिटाई ॾिसो इन सूरमीअ खे सारायो वा त चुगल जी छल जेल भजे जय मारू माइक दी साईं आहे मोहतरम इकबाल गाॾी साहब हालाणीअ जो साईं ऐं साईं ज़फ़र खे हार पाराए रहियो आहे साईं इकबाल गाॾी जी वॾी वॾी महिरबानी